साथियों अस्सलाम वालेकुम। आउं हुसन अब्बास तव्हांजे ख़िदमत में हाज़िर आहियां। तव्हां मुसलसल पंहिंजे भोतार खे वोट ॾींदा पिया अचो ऐं उहो भोतार तव्हांजे वोट ते हुकूमत बि करे पियो, अरबा रुपयनि जा फंड बि खाए पियो, धड़ाधड़ करप्शन बि करे पियो। तव्हांखे नौकिरी ॾियण जे बजाए नौकिरियूं विकिरो बि करे पियो ऐं पंहिंजे ख़ानदान जे माण्हुनि खे नवाज़े बि पियो। तव्हांजो पाणी बि बंदि, तव्हांजा वसीला बि ज़ब्त। उन जे बावजूद बि तव्हां उनखे वोट ॾींदा आहियो। पर भोतार हाणे जेका तव्हां सां गद्दारी कई आहे उहा त उन में हुन रिकॉर्ड टोड़े छॾियो आहे। तव्हां वोट ॾियण जी सज़ा जेका आहे उहा त तव्हांखे मिले पई, पर हाणे त इहो भोतार जंहिंखे तव्हां वोट ॾेई असेंबली में पहुचाईंदा आहियो, उन भोतार तव्हांजे धरती, तव्हांजे वतन, तव्हांजे वसीलनि खे लुटियो ऐं फुरियो त आहे। पर हाणे इहो भोतार जेको आहे सो वॾे में वॾी सहूलियतकारी अफ़गाननि जी करे पियो। पीपल्स पार्टी सुप्रीम कोर्ट वई आहे त अफ़गाननि खे न कढो। बाबा, जेकॾहिं धारिया माण्हू तव्हांजे मथां वज़न हूंदा, लखें किरोड़े धारिया तव्हां ते क़ाबिज़ हूंदा, त तव्हांजा बचनि जे लाइ बि रोज़गार कोन बचंदो। इहो भोतार जेको तव्हांजो साथ ॾिए, जेको तव्हांजे लाइ कमु करे, जेको तव्हांजे लाइ जीए मरे, उहो भोतार अफ़गाननि जे लाइ उनजो साथ थो वञे। हाणे इन पंहिंजे भोतार खे वोट कंदो। जेकॾहिं तव्हां पोइ बि इन भोतार खे वोट था कयो, इहो भोतार जेको तव्हांजे तक जो MNA आहे, जेको तव्हांजे तक जो MPA आहे, जेको तव्हां ते हुकूमत करे थो सिर्फ़ु तव्हांजे वोट ते, ऐं जेकॾहिं तव्हां उनखे वोट कयो था हाणे, त पोइ तव्हां त इब्ने ग़ुलाम चइबो। पोइ त चइबो त इहो जेको भोतार आहे इहो तव्हांजे नंगनि ऐं दंगनि खे बि जीअं वणेसि वञे इस्तेमालु करे, जीअं वणेसि तव्हां सां करे। पोइ त आउं सम्झां थो त गैरत हुन भोतार में कान्हे, पोइ गैरत तव्हां आम वोटर में न आहे। पोइ ॿुॾी मरण जो मक़ाम तव्हांजो हूंदो जेकॾहिं तव्हां अहिड़े बेग़रत खे वोट कयो था जेको तव्हांजे धरती जो गद्दार आहे, जेको तव्हांजे हक़नि, नंगनि, दंगनि जो मुआफ़िज़ हुजण जे बजाए धारियनि जो मुआफ़िज़ आहे। उनखे जेकॾहिं तव्हां वोट कयो त पोइ तव्हां जहिड़ो बेग़रत वरी पोइ सॼी दुनिया में न हूंदो। उन करे वोट उनखे कयो जेको तव्हांजे हक़नि जी ॻाल्हि करे, जेको तव्हांजे दंगनि ऐं नंगनि जो मुआफ़िज़ हुजे। उनखे न कयो वोट जेको तव्हांजे वोटनि ते अयाशूं बि करे, तव्हां ते हुकूमतूं बि करे, करप्शनूं बि करे, लुट मार बि करे, ऐं हाणे धारियनि खे तोहफ़ुज़ ॾियण जे लाइ कोर्ट बि वञे। शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे। ॿुॾी मरण जो मक़ाम आहे तव्हांजे लाइ, भोतार लाइ न। भोतार त तव्हां ते हुकूमत करे थो, तव्हांखे कीड़ो माकोड़ो सम्झे थो। तव्हां आहियो ई माकोड़ा। तव्हां सां कुते जहिड़ी भोतार करे थो, पर पोइ बि भोतार जे पुछ में लटकिया था अचो। पोइ बि भोतार जे टायर खे चुमियूं ॾियो था। शर्म कोन थो अचे तव्हांखे? वोटर थिया आहियो, गैरत कयो कुझु। क़ौमी गैरत बि कंहिं शइ जो नालो आहे। तव्हां में गैरत ई कान्हे का? अजीब क़िस्म जा माण्हू आहियो। अलाए तव्हांखे छा थी वियो आहे? मुसलसल ग़ुलामीअ में पिया हलो, मुसलसल वरी पंहिंजा बच्चा बि ग़ुलाम पिया बणायो। तव्हां बि सॼो ॾींहुं बूट चटियो, वरी तव्हांजा ॿार बि उन्हनि जा बूट चटनि। बूट चटाऊ क़ौम न बणिजो, गंदो। शर्म कोन थो अचे? ॿुॾी नथा मरो, वोट था कयो। छा चवां, कुते जहिड़ी तव्हां सां कजे। तव्हां लाइक़ ई न आहे। वॾेरे खे छॾु, भोतार खे छॾु, उहो त तव्हांजो पीउ आहे। उहो त तव्हां गैरत कयो। पीपल्स पार्टी खे तव्हां वोट ॾियो। ॿुॾी नथा मरो।